अहम ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं। डिप्ले में सीनियर सहाफ़ी शेवक सांघी सां कवरेज दौरान एएसआई पारां बदतमीज़ी कई आहे। शेवक सांघी खां मोबाइल फ़ोन पिणु फुरकायो वियो आहे, जंहिंजे वाक़े ख़िलाफ़ सहाफ़िन डिप्लो में सख़्तु एहतजाज कयो आहे। उन एहतजाज जो शेवक सांघी सां पेश आयल वाक़े जो एसएसपी थरपारकर नोटिस पिणु वरितो आहे। एसएचओ डिप्लो सहाफ़िन वटि पहुची ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं एहतजाज ख़तमु करणु बैदि इंसाफ़ जी यकीन दहानी पिणु कराई आहे। जॾहिं ॿिए पासे पीपीएमपी अरबाब लुत्फ़ुल्लाह पिणु सहाफ़िन सां मुलाक़ात करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। थरपारकर जे सहाफ़िन में हिन वक़्तु सख़्तु ताव पकड़ियल आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त थरपारकर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़िन सां पुलिस जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ वाक़िया पेश अचनि पिया। गुज़िरियल 2 ॾींहं अॻु सहाफ़ी मुमताज़ नोड़ियो पिणु वॾे वज़ीर जे डिप्ले वारे दौरे वक़्तु पहुची रहियो त उते पिणु पुलिस उनखे रोकियो। उन बैदि अॼु सहाफ़ी शेवक सांघी सां साॻी इन टाइप वाक़ियो पेश आयो आहे ऐं उतां जी पुलिस उतां जे एएसआई पारां सहाफ़ी शेवक सांघी सां बदतमीज़ी करे उन खां मोबाइल पिणु फुरकायो वियो आहे। थरपारकर जे सहाफ़िन आईजी सिंध खां मुतालबो कयो आहे त वक़्तनि बवक़्तनि थरपारकर जे सहाफ़िन सां पुलिस जा रवैया इंतिहाई ग़लति आहिनि, जंहिंजो नोटिस वरितो वञे ऐं सहाफ़ी शेवक सांघी सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सॼे ज़िले में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो।